अस्सलाम वालेकुम दोस्तों ये कहानी है गुल बादशाह ऐं शौक़ शहज़ादे जी। दोस्तों गुल बादशाह के 7 ज़ालूं हुयूं। ॿियूं सभु ज़ालूं बिना औलाद हुयूं, मगर हिकिड़ी पेरें भारी हुई। तंहिं करे ॿियनि दिलि में ख़्यालु कयो त जे हिनखे पुटु ॼाओ त बादशाह हिनखे वधीक घुरंदो ऐं असां बादशाह खे न वणंदियूंसीं। सो उन्हनि छा कयो जो गाई खे लूभ लालच ॾेई हुकम कयऊं त रोज़ बादशाह जो हिकु घोड़ो मारे राणी जे महल में उन जा हॾा पूरे ईंदो कर। अहिड़ी तरह मारी राणी जे महल में उन जा हॾा पूरे ईंदो। बादशाह जा घोड़ा हिकु हिकु थी खुटंदा विया। जॾहिं बादशाह खे इन ॻाल्हि जी ख़बर पई तॾहिं बादशाह ऐं संदसि वज़ीर सभु मुंझी पिया त घोड़ा आख़िर वञनि किरां था। हिकिड़े ॾींहुं 6 राणियुनि बादशाह खे सलाह ॾिनी त घोड़नि जी ॻोल्हा लाइ को नजूमी घुराइणु घुरिजे, पोइ पाण ई ख़बर पइजी वेंदी। बादशाह वज़ीर खे हुकम ॾिनो ऐं नजूमी घुरायो वियो। नजूमी खे राणियुनि अॻे ई सेखारे छॾियो हो। तो जॾहिं बादशाह नजूमी सां सॼी हक़ीक़त कई त नजूमी हिसाब करे बादशाह खे चयो त साईं, अव्हां जे महलात में हिकिड़ी पेरें भरी राणी आहे। उन घोड़ा मारे उन्हनि जा हियांउ खाधा आहिनि। मुंहिंजो इल्मु थो चवे त घोड़नि जा हॾा राणी जे महलात में ई पूरियल आहिनि। बादशाह वज़ीर ऐं ॿिया नौकर चाकर सभई उन राणी जे महलात ॾे विया ऐं जिते नजूमी चयनि उते खोटे ॾिसनि त वाक़ई हॾा पिया आहिनि। उहे ॾिसी बादशाह ॾाढो कावड़ियो ऐं हुकम कयईं त हिन ॾाइण खे कंहिं ऋण पट में फिटो करे अचो। हुकम मिलण शर्त वज़ीर राणीअ जूं अखियूं ॿधी खेसि पंहिंजी बादशाही खां ॿाहिरि कंहिं ॾोराहीं ऋण पट में फिटो करे आयो। राणी जॾहिं अखियूं खोलियूं त ॾिठईं त चौधारी ऋण बयाबान लॻो पियो आहे। नेठि वीचारी हिकु पासे मुंहुं करे उथी हली। हलंदे हलंदे हिकु झंग में अची पहुती। उते उनखे वेम जा सूर बि थिया। लाचार ॿी का वाह न ॾिसे हिकिड़े वण हेठि वेही रही। कुदरत सां उन ॾींहुं राणीअ खे पुटु ॼाओ। राणीअ पंहिंजो रओ फाड़े ॿार जा ॿधणा वग़ैरह ठाहिया ऐं पंहिंजो गुज़रान जंगली मेवनि ते करणु लॻी। थोरा घणा ॾींहं गुज़रिया त उन मुल्क जो बादशाह शिकार कंदे उतां अची लांघाओ थियो। बादशाह जो पेरे कुतो सभिनी जे अॻियां पे आयो। सो ओचितो हिकु हंधि बीह भौंकणु लॻो। बादशाह वज़ीर खे हुकम कयो त वज़ीर ॾिस त कुतो छाते पियो भौंके। वज़ीर जो सट पाए वञे त ॾिसे त कुतो हिकु वण जे झुगटीअ जे ॿाहिरां बीह भौंकी रहियो आहे। वज़ीर लंघे झुगटे जे अंदरि वियो त राणी अंदरां हकल कयसि त हेॾां न अच जो आऊं बेविस्तरी आहियां। वज़ीर जो अहिड़ी जंग में औरत जो आवाज़ ॿुधो सो अचरज में पइजी वियो ऐं सिधो बादशाह खे हक़ीक़त ॿुधायईं। बादशाह हिकदमि हिकु चादर खईं ऐं पाण अकेलो ओॾां वियो। ॿाहिरां बीह हकल करे चयईं त माई चादर वठईं ढके ॿाहिरि अच। आउं हिते जो बादशाह आहियां ऐं तूं को बि हल्को न कर। तूं मुंहिंजी भेण आहीं। राणी चादर ढके ॿाहिरि आई ऐं अदब सां बादशाह खे सलाम करे बीह रही। बादशाह हुन खां समूरी हक़ीक़त पुछी ऐं राणी बि सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधायसि। जंहिंजे ॿुधण सां बादशाह खे ॾाढो रहम अची वियो ऐं पोइ वधीक शिकार करणु बंदि करे राणी खे पाण सां गॾु पंहिंजे महलात ॾे वठी वियो। थोरा घणा ॾींहं गुज़रिया त छोकिरो वॾो थियो ऐं ॿियनि बादशाही ॿारनि सां रांदि रूंद करणु वेंदो हो। रांदि कंदे छोकिरनि खे चवंदो हो त मां अव्हां जो बादशाह आहियां। तंहिं ते छोकिरा चवंदा हुअसि त
तूं कंहिंजो पुटु आहीं? तुंहिंजो पीउ किथे आहे? केतिरा ॾींहं त छोकिरो माठ करे वेंदो हो, पर नेठि हिकु ॾींहुं कावड़जी वञी माउ खे चयईं त अमां मुंहिंजो पीउ केरु आहे ऐं किथे आहे? राणी हुनखे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त तुंहिंजो पीउ भर वारे मुल्क जो बादशाह आहे ऐं हुनजे 6 राणियुनि असां सां ज़ुल्म करे उतां असांखे लोधाए कढायो आहे। छोकिरे इहा हक़ीक़त ॿुधी तमामु घणो अरमान कयो। नेठि कुझु सोच करे माउ खे चयईं त अमां मूंखे हिकिड़ो घोड़ो ऐं तरार वठी ॾे त आउं बाबा वटि थो वञां। पहिरियां ई त माउ पुट खे घणो ई सम्झायो, पर नेठि हू जॾहिं न मुड़ियो तॾहिं बादशाह खां हिकिड़ो घोड़ो ऐं तरार वठी पुट खे ॾिनई। छोकिरो घोड़े ते चढ़ी पंहिंजे पीउ जी बादशाही ॾांहुं रवानो थियो। नेठि अची उते पहुतो, पोइ वञी दरबार में हाज़िर थियो। कुदरत सां बादशाह को सख़्तु बीमार हो ऐं बीमारी बि अहिड़ी मौज़ी हुई जंहिं लाइ हकीमनि ॾस ॾिनो हो त उन लाइ ॿियो को बि इलाज कोन्हे। बाक़ी जेकॾहिं सामूंडी घोड़े जे रत मिली पवे ऐं बादशाह इहो रत पीए त चाक चङो भलो थी पवंदो। बादशाह उन जे लाइ सॼे शहर में पड़ो ॾियारायो त जेको माण्हू सामूंडी घोड़े जो रत आणे ॾींदो तंहिंखे मालामाल कयो वेंदो। मगर कंहिंजी हिमत कान थी त को एॾे मुसाफ़िरी करे। वरी कंहिंखे इहा बि ख़बर कान हुई त सामूंडी घोड़ा थियनि किथे था। नेठि बादशाह जंहिंखे तंहिं विच में 6 राणियुनि मां 6 पुट ॿिया बि ॼावा हुआ। तंहिं पंहिंजनि पुटनि खे घुराए सामूंडी घोड़े जी रत आणण लाइ चयो। जेके सही संभरी मुसाफ़िरी ते निकिता हुआ त मथां शहज़ादो बि अची पंहिंजे पीउ वटि पहुतो। बादशाह जो बीमार हो। तंहिं ईअं ई शहज़ादे खे पुछियो त ए जान, तूं केरु आहीं ऐं मूं में कहिड़ो कमु अथई? छोकिरे बादशाह खे वरंदी ॾिनी त साईं, मुंहिंजो नालो शौक़ आहे ऐं आउं गुल बादशाह जो पुटु आहियां। बादशाह बीमारी में तमामु कमज़ोर हो, तंहिं करे वधीक बहस करे न सघियो, पर एतिरो सोचियईं त जेकॾहिं मुंहिंजो पुटु आहीं त मुंहिंजा 6 पुट अॻी विया आहिनि, तीअं तूं बि वञ ऐं मुंहिंजे लाइ सामूंडी घोड़ो ॻोल्हे आओ। इहो ॿुधी छोकिरे दिलि में ख़्यालु कयो त मुड़िसी ॾेखारण जी ही महल आहे। पंहिंजे पीउ खे बि शिफ़ायत कंदुसि ऐं मुंहिंजो मुंहुं बि मथे थींदो। इहो ख़्यालु करे भाइरनि जो ॾस पुछी अथे ओॾां रवानो थियो। थोरे पंध खां पोइ हुनखे 6 ई भाइर गॾिया, जिन खांसि पुछियो त तूं केरु आहीं? शहज़ादे वाराणी ॾिनी त मुंहिंजो नालो शौक़ आहे, शौक़ शहज़ादो आहे ऐं जंहिंजा अमीं बि पुटु आहियो तंहिंजो आउं बि पुटु आहियां। आउं बि बादशाह सलामत जी बीमारी लाइ सामूंडी घोड़े जी रत आणण लाइ जागी ऐं शौक़ शहज़ादे खे आणण लाइ तव्हां सां गॾिजी हलां थो। शहज़ादनि जो इहो ॿुधो त सो अची हसद जाॻियनि ऐं शौक़ शहज़ादे खे चयऊं त तूं कूड़ थो ॻाल्हाईं, तंहिं करे असां सां न हल। शहज़ादे घणो ई चयनि, पर 6 ई शहज़ादा पंहिंजा घोड़ा तिखा डोड़ाए हलिया विया ऐं झटपट नज़र खां ग़ाइब थी विया। जॾहिं 6 ई शहज़ादा नज़र खां ग़ाइब थी विया तॾहिं शौक़ शहज़ादो अलाह ते तवक्कल करे हिकु पासे मुंहुं करे उथी हलियो। हलंदे हलंदे हिकु बाग़ में अची पहुतो। बाग़ जे अंदरि ॾिसे त हिकिड़ी माड़ी बीठी आहे। हुन दिलि में ख़्यालु कयो त हिते कुझु ॾींहं बि ठारिजे ऐं
हितां ॾस पतो पुछी पोइ अॻिते हलिजे। सो अॻिते वधी वञी माड़ी जो दरवाज़ो खड़कायईं। दरवाज़े खड़काइण सां हिकु छोकिरे लही आई ऐं हिकु आदमज़ाद खे ॾिसी हैरान थी वई। नेठि पुछियांसि त तूं केरु आहीं ऐं हिते कीअं आयो आहीं? शहज़ादे वर्दी ॾिनी त मुंहिंजो नालो शोक शहज़ादो आहे ऐं आउं थकिजी पियो आहियां, सो कुझु वक़्तु आराम कंदुसि। छोकिरी चयसि त हिन माड़ीअ में 7 देवता रहनि, जे उजियाया के आया सो तूं हितां भॼी वञ, न त तोखे मारे खाई छॾींदा। छोकिरे खे शहज़ादे चयो त उन जे त मूंखे परवाह कान्हे, पर मूंखे बुख लॻी आहे, सो कुझु हुजे त हाणे खाराए। छोकिरीअ हुनखे मेवा वग़ैरह आणे ॾिना जेके हुन खाई ढो कया हुआ ऐं पोइ बाग़ में वञी हिकु वण हेठि वेही रहियो। का महल थी त 7 ई देव बि सुटींदा अची बाग़ में घिड़िया। ओचितो हिकिड़े देव जी शहज़ादे ते नज़र पइजी वई, सो हकल करे पंहिंजी गुर्ज़ खणी शहज़ादे ते वरियो। शहज़ादो बि अॻी होशियार थियो बीठो, सो वार बचाए हकदम पुठियां खणी जो पंहिंजो डंडो हयांसि त देव ड्रो मुंहुं भर वञी किरियो। पोइ यकदम शहज़ादे रसो खणी झटि में हुन देव खे वण सां ॿधी छॾियो। का महल थी त ॿियो देव पहिरीं देव खे ॻोल्हण लाइ निकितो। जॾहिं ॻोल्हींदे उते अची पहुतो तॾहिं यकदम शहज़ादे ते गुर्ज़ खणी वार कयईं। शहज़ादे वरी बि पहिरीं वांगुरु वार बचाए देव खे डंडो हणी किराए ऐं उनखे वण सां ॿधी छॾियईं। अहिड़ी तरह 7 ई देवनि खे सुक करे वण सां ॿधी छॾियईं। नेठि छोकिरीअ जा असल में देवनि जी भेण हुई। तंहिंजो इहा हालत ॾिठी सो अची शहज़ादे खे मिंथ कयईं त असीं सभु तुंहिंजा ग़ुलाम आहियूं, जीअं चवंदे तीअं कंदासूं, महिरबानी करे मुंहिंजनि भाइरनि खे आज़ादु कर। शहज़ादे उते देवनि खां पुछियो। देवनि बि इहो क़बूल कयो ऐं हज़रत सुलेमान जो कसम बि खयाऊं। शहज़ादे उते 7 ई ॼणनि खे खोलियो, जिन पोइ उनखे ॾाढी आदर भाव सां मथे माड़ीअ ते वञी विहारियो ऐं हुनजी ख़ूब ख़िदमत कयऊं। शहज़ादो बि 1-2 ॾींहं उते रहियो। हिकु ॾींहुं शहज़ादो दरीअ खां बीठो तीअं परे खां दुईअ जी लाथ ॾिठईं। देवनि खां पुछियईं त इहो छा आहे? देवनि जवाबु ॾिनो त इहो हिकिड़ो देव आहे जो 12 ई महीना सुम्हंदो आहे ऐं 12 ई महीना जाॻंदो आहे। हींअर इहो सुतो पियो आहे ऐं इहा इन जे नक मां निकितल हवा जी लाथ आहे। जॾहिं इहो जाॻंदो आहे तॾहिं ॿिया माण्हू त ठहियो, पर असीं देव बि ही मुल्क छॾे भॼी वेंदा आहियूं। शहज़ादे उन खे चयो त दिलि जाए करियो, हाणे इन देव जा ॾींहं अची पूरा थिया आहिनि। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर शहज़ादे देवनि खे चयो त हाणे इहो देव हली मूंखे ॾेखारियो। देव हुन सां गॾिजी ओॾां रवाना थिया। कुझु महल खां पोइ अची उते पहुता। ॾिसनि त बराबरि हिकु शाही देव उते सुतो पियो आहे ऐं भरिसां झूपड़ी आहे जंहिंमें हिकु हसीन औरत वेठल आहे। औरत हुननि खे ॾिसी चयो त ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी इन आफ़त मां जिंद छॾायो।
शहज़ादे उनखे बि चयो त हे औरत तूं घबराए न। ईअं चई हुन दिलि में ख़्यालु कयो त सुतल मारणु बहादुरी न आहे। हाणे हिन देव खे निंड मां जाॻाए पोइ हमिलो कजे। सो यकदमि देव जी टंग में तरार टुंबे कढियईं। देव कुझु मड़ई पासो वारायो, ॼण त कंहिं जीत चकायो हुअसि। तंहिं ते शहज़ादे वरी ॿीअ तरार टुंबे कढियुसि, जंहिं ते देव हकदमि सुजाॻ थी वेही रहियो ऐं ॾिठईं त हिकु आदमज़ाद आहे जो तरार खयों बीठो आहे। उते देव खे बि जोश आयो, सो हकदमि पथर जी छप खणी शहज़ादे ॾे फिटी कयईं। शहज़ादी गोई ॾेई पथर खां पाण बचाए टिप ॾेई वठी जो तरार हयसि त देव जी सिसी वञी परे पई। पोइ त उन हसीन औरत खे हू पाण सां गॾु वापसि माड़ीअ में आया, जिते उन औरत पंहिंजी रज़ा ख़ुशी सां शहज़ादे सां शादी कई। नेठि हिकिड़े ॾींहुं शहज़ादे उन्हनि देवनि सां पंहिंजे मतिलब वारी ॻाल्हि कई ऐं सामुंडी घोड़े जो ॾसु पुछियईं। देवनि शहज़ादे खे चयो त तूं हिन तख़्त ते वेह त असीं तोखे उते था खणी हलूं, बाक़ी तुंहिंजे पहुचण जी जाइ न आहे। पोइ शहज़ादो तख़्त ते चढ़ी वेठो ऐं देवनि मां हिकिड़ो देव हुनखे खणी वठी उॾाणूं 7 ॾींहंनि में 7 रातियुनि जे उॾामण खां पोइ देव हिकु हंधि तख़्त अची लाथो। ॾिसनि त बराबरि हिकु घोड़ो बीठो आहे ऐं उन ते हिकु परी चौकीदार आहे, मगर ओॾी महिल परी सुती पई हुई। शहज़ादो बि पंहिंजो रुमाल मुंहिंजे मुंहं ते विझी वठंदे घोड़े खे वाग मां जो हलियो, टिप ॾेई हकदमि तख़्त ते वेही रहियो ऐं तख़्त खे खणी देव वठी उॾाणो थियो। घड़ी न गुज़री त परी बि सुजाॻ थी ॾिसे त घोड़ो आहे ई कोन। यकदमि हेॾां होॾां उॾामी घोड़े खे ॻोल्हण लॻी। नेठि परे खां ॾिठईं त देव घोड़े खे खयों पियो वञे। बसि ॿी का पुछण जी वाह न ॾिसे, पाण बि अची उन सां गॾी ऐं पोइ सभई ख़ैर सां वापसि अची देवनि जे मुल्क में पहुता। शहज़ादे पोइ उते हिन परीअ सां बि शादी कई ऐं पोइ 3 ॼणा देवनि खां मोकिलाए ख़ैर सां पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया। मंज़िलूं कंदे कंदे कुझु ॾींहंनि खां पोइ उहे हिकु शहर में अची पहुता, जितां गुल बादशाह जो शहर बाक़ी हिकु ॾींहं जे पंधु ते हो। उते हुननि जो ख़्यालु थियो त कुझु देरि आराम करे पोइ पंधु पइजे। शाम जो घुमंदे घुमंदे हिकिड़े हंधि अची लंघिया त शहज़ादे पंहिंजे 6 भाइरनि खे काठियूं विकिणंदे ॾिठो। हुनखे इहो ॾिसी ॾाढो अरमान थियो, सो अची उन्हनि खे पंहिंजी सुञाणप कराईं। भाइर हुनखे ॾिसी ॾाढा रुना। शहज़ादे पुछियनि त अव्हां हक़ीक़त ॿुधायो त कीअं ही हाल थियो। हुननि चयो असांजा सभु पैसा खपी विया, पोइ केॾां वञूं जो खाधे लाइ बि पैसो न हुजे। हेठि परदेस में ई धंधो करे पेट पिया पालियूं। शहज़ादो पोइ 6 भाइरनि खे पाण सां वठी आयो ऐं उन्हनि खे तड़ वग़ैरह कराए नवां कपिड़ा सिबाए ॾिनई ऐं हुननि जा पुराणा कपिड़ा लहिराए पाण वटि रखी छॾियईं। पोइ सभु उथी पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया। रस्ते ते जो शहज़ादे जे भाइरनि सामुंडी घोड़ो ऐं ख़ूबसूरत राणियूं ॾिठियूं, सो नेठि नियत ख़राब थी वियनि ऐं नियत हिकु हंधि शौक़ शहज़ादे जूं टंगूं ॿाहूं वढे हिकु हंधि फिटो करे पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया। शहज़ादी जे
शहज़ादे जी राणियुनि खे हिन ॻाल्हि जी ख़बर ई पइजी कान सघी। जॾहिं छेई भाइर राणियुनि समेत पंहिंजे मुल्क में अची पहुता तॾहिं बादशाह खे सामूंडी घोड़ो ॾिनऊं, जंहिंजो रत कढराए बादशाह कमांदो ऐं चाक चङो भलो थी पियो। पोइ छहनि भाइरनि खां ख़बर पुछाईं जिन कूड़ सच मिलाए बादशाह खे पंहिंजी बहादुरी जी ॻाल्हि करे ॿुधाई। बादशाह ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं शौक़ शहज़ादे जी ॿिन्ही राणियुनि खे महिलात में राहे छॾियईं। ॾींहुं बि जॾहिं शौक़ शहज़ादो पंहिंजे राणियुनि वटि न वियो त राणियुनि खे ॾाढो वीचार थियो। तिन नेठि भाइरनि खां शहज़ादे बाबति पुछियो। छहनि भाइरनि ठठोली तौरु सॼी हक़ीक़त करे ॿुधाइनि ऐं चयऊं त हाणे माठि करे वेही रहो, न त अव्हां जो बि अहिड़ो हाल थींदो जहिड़ो हुनजो थियो। उते परे ॿी शहज़ादी खे दिलिजाए ॾिनी त घबराए न, आऊं पाणे थी शहज़ादे खे ॻोल्हे अचां। परे उतां वठी उॾाणी ऐं ॻोल्हींदे नेठि अची ॾिसे त शहज़ादो पंगिलो थियो, हिकु हंधि पियो आहे। परे वधी अची शहज़ादे खे मिली हक़ीक़त पुछाईं त शहज़ादे जवाबु ॾिनो त ॾींहं जो इलाइजी करे खाधो ॾियो वञमि ऐं राति जो अलाए जे किथां 4 परियूं अचियो वञनि। जे अचियो मूंखे ॿाहूं टंगूं चिंबड़ाइनि ऐं पोइ मूंखे सुरंदो हथ में ॾियनि। आउं सुरंदो वॼाईंदो आहियां ऐं हू परियूं मौज में अचो ॻाईंदियूं ऐं नचंदियूं आहिनि। जॾहिं सुबुह थिए तॾहिं वरी मुंहिंजूं टंगूं ऐं ॿाहूं जुदा करे हलियूं वञनि थियूं ऐं आउं अहिड़ो हिते पियो आहियां। परी इहो ॿुधी चयसि त चङो, हाणे तूं माठि करे जीअं दस्तूर मूजिबि कंदो आहीं तीअं कजि, बाक़ी आउं पाणे थी बंदोबस्तु करियां। पोइ परी वापसि महिलात में आई ऐं शहज़ादी खे ॿुधाए आई त शहज़ादो लधो आहे, तूं दिलिजाए करे वेह, असीं सुबुह जो ईंदासूं। शहज़ादी वीचारी ख़ुदा जो शुक्र कयो ऐं सुबुह जे इंतज़ार में वेही रही। सांझी जो परी उॾामी वरी साॻी हंधि लिकी उते वेही रही। दस्तूर मूजिबि 4 ई परियूं आयूं ऐं शहज़ादे खे टंगूं ॿाहूं चिंबड़ाए खेसि सुरंदो हथ में ॾिनाऊं। शहज़ादे सुरंदो वॼाइणु शुरू कयो। होॾां परियूं मौज में अची वियूं। तेॾी महिल ओचितो परी ज़ाहिर थी वठी जो घोड़ कयो त हू 4 ई परियूं ख़ौफ़ में छिरकी भॼी वियूं ऐं हू शहज़ादे खे वठी सिधो महिलात में आई ऐं पोइ टेई पाण में मिली ॾाढा ख़ुशि थिया। सुबुह जो शहज़ादे वञी बादशाह खे सलाम कयो। बादशाह हुनखे ॾिसी तइजुब में पइजी वियो ऐं चयाईं त मुंहिंजे लाइ सामूंडी घोड़े जो रतु आंदई। शहज़ादे बादशाह खे चयो त साईं, इहो कोन मिलियो, इहो त मुंहिंजा 6 भाइर खणी आया हुआ। बादशाह चयो, आओ, इहो त बराबरि उन्हनि आंदो। तंहिं ते शहज़ादे बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। पछाड़ी जो भाइरनि जा पुराणा कपिड़ा बि ॾेखारियईंसि ऐं पोइ पंहिंजी माउ ऐं ॿियनि 6 राणियुनि जी दगा जी बि सॼी हक़ीक़त बादशाह खे करे ॿुधायईं। बादशाह इहो ॿुधी अहिड़ो अची सख़्तु कावड़ियो जो पंहिंजनि 6 राणियुनि ऐं 6 पुटनि खे मुल्क निकाली ॾेई छॾियईं ऐं पोइ पंहिंजी हुन राणीअ खे वठी अची ॾाढे मज़े सां बाक़ी हयाती जा ॾींहं गुज़ारणु लॻो। दोस्तो, हीअ हुई असांजी अॼु जी कहाणी। उमेदु कयां थो त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो।
ऐं दोस्तों जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारंदा।